गुरदासपुर में शहीद भुट्टो पारां शहीद भुट्टो अगवान माजिद हुसैन मस्तोई के गोली हणी जख्मी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण खिलाफ़ कारकुननि पार्टी जा झंडा खणी बी सेक्शन थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। केस में घुर्बल जवाबदार के गिरफ़्तार करण जो मुतालबो उन मौके ते अगवाननि मुनीर अहमद बिरोई, वज़ीर अली खोसो, ज़ुल्फ़ार मक्सी, गदा हुसैन मस्तोई, फैज़ मेंगल, सिकंदर अली सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 10 ॾींहं गुज़रण बावजूद बी सेक्शन थाणे जे हद मस्तोई महला में मस्तोई बिरादरी जे हथियारबंदनि माण्हुनि शहीद भुट्टो जे अगवान माजिद हुसैन मस्तोई मथां हमिलो करे ॾींहं ॾिठे जो सरेआम गोलियूं हणी फायरिंग कंदा फ़रार थी विया। वाक़े जो जवाबदारनि मथां केस पिणु दाख़िल आहे, पर हिन वक़्त ताईं SHO बी सेक्शन तुफ़ैल अहमदयानी जवाबदारनि खां रिश्वत वठी खेनि गिरफ़्तार न करे रहियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। माजिद मस्तोई खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए तरफ़ अगवाननि IG सिंध ऐं DIG लाड़काणो SSP कंबर शदादपुर खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द जवाबदार गिरफ़्तार करे